औक़ाफ़ जे अमलदारनि ख़ुदा जे घर लाइ मिलियल वक़ुफ़ जी ज़मीन खे बि न बख़्शियो। जामिया मस्जिद सदर हैदराबाद जे वक़ुफ़ मिल्कियत वारो मामिलो अजब अख़्तियार करे वियो आहे। औक़ाफ़ खाते जे स्पेशल सेक्रेटरी अताउल्लाह शाह समेत ॿिनि कामरनि जी साॻी प्लाट खे विकिरो करण वारी रिपोर्ट खां औक़ाफ़ खाते जे हिकु रिटायर ऑफिसर अब्दुल शकूर शर जी शिकायत ते सिंध हुकूमत में हरकत में अची वई आहे। चीफ सेक्रेटरी जे हुकुम ते एंटी करप्शन जांच शुरू करे छॾी आहे। इन लाइ सूबाई वज़ीर रियाज़ हुसैन शाह जे राइट हैंड मोहम्मद हनीफ़ मेमून ऐं ॿिनि लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ संगीन इल्ज़ाम हेठि आंदो वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां GM खोखर मां ॾिसी रहिया आहियो FAR डिजिटल। अॼु असां अव्हांखे हिकु अहिड़ी सरकारी दस्तावेज़ बाबति ॿुधाइण वारा आहियूं जंहिंजो सिधो तालुक़ु सिंध जे बुज़ुर्ग वलियनि जे दरगाहुनि ऐं मस्जिदुनि जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी लाइ क़ाइमु औक़ाफ़ खाते सां आहे। इन मामले बाबति असीं कुझु महीना अॻु ख़बर ॾेई चुका आहियूं। हीउ मामिलो कंहिं सियासी बयान या सोशल मीडिया जी दावा ते न, पर सिंध हुकूमत जे हिकु बाज़ाब्ता सरकारी ख़त ते ॿधलु आहे। हिन दस्तावेज़ मूजिबि जामिया मस्जिद सदर हैदराबाद सां लाॻापियल औक़ाफ़ खाते जी वक़ुफ़ कयल यूनिट नंबर 21 ऐं 22 जी मुबीना गैर क़ानूनी ॾाहण ऐं ॿीहर तामीर करण जो आहे। इन बाबति शिकायत ते सिंध हुकूमत एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट खे जांच जो हुकुम जारी कयो आहे। नाज़रीन, सभ खां पहिरीं उहो सम्झूं त औक़ाफ़ वक़ुफ़ मिल्कियत छा आहे। वक़ुफ़ उहा मिल्कियत हूंदी आहे जेका मज़हबी या फलाही मक़सदनि लाइ मख़सूस कई वेंदी आहे। अहिड़ी मिल्कियत जी विकिरे ॾाहण या ॿीहर तामीर लाइ क़ानूनी तरीक़ो अख़्तियार करणु लाज़मी हूंदो आहे। जेकॾहिं इन्हनि क़ानूनी घुर्जनि खे नज़रअंदाज़ कयो वियो त उहो मामिलो जांच जो सबबु बणिजी सघे थो। हिन वक़्तु मिल्कियत जे विकिरो बाबति अॻूणे सेक्रेटरी मोहम्मद नवीद राहिमू जांच कमेटी क़ाइमु कई हुई, जंहिंमें उन वक़्त जे औक़ाफ़ में चीफ एडमिनिस्टर जी सीट ते वेठल अताउल्लाह शाह ऐं ॿिनि ऑफिसरनि खे मुलवस करार ॾिनो वियो हो। उहा उन वॾे वज़ीर मुराद अली शाह जंहिंजो सख़्तु नोटिस वरितो हो ऐं उन CMIT खे रिपोर्ट जो चयो। रिपोर्ट में साॻिए माण्हुनि खे मुलवस ॾोहारी करार ॾिनो वियो। हीउ केस अजब अख़्तियार हिन वक़्तु करे वियो आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर जो ख़ासि माण्हू इल्ज़ाम हेठि जेको अची वियो आहे। हाणे अचो त हिन सरकारी ख़त जा अहम नुक़्ता अव्हां जे साम्हूं रखूं। वॾे वज़ीर जे मातहत CMIT पारां 21 जुलाई 2026 ते डायरेक्टर जनरल एंटी करप्शन सिंध खे हिकु सरकारी ख़त मोकिलियो वियो आहे। ख़त में वाज़े कयो वियो त 16 जुलाई 2026 ते डायरी नंबर 3587 तहत हिकु शिकायत मौसूल थी, जेका अॻूणे असिस्टेंट अब्दुल शकूर शर तरफ़ां दाख़िल कराई वई। हिन शिकायत में मोहम्मद हनीफ़ मेमून औक़ाफ़ मज़हबी मामलनि ऐं ज़कात अशर खाते जे ॿिनि ऑफिसरनि ऐं अमलदारनि ते इल्ज़ाम लागू कयो वियो आहे त जामिया मस्जिद सदर सां लाॻापियल वक़ुफ़ यूनिट नंबर 21-22 खे मुबीना तौरु गैर क़ानूनी नमूने ॾाहण ऐं ॿीहर तामीर कयो वियो हो। सरकारी ख़त मूजिबि उहे इल्ज़ाम एंटी करप्शन जे जांच लाइ मोकिलिया विया आहिनि। लाॻापियल इदारे खे हिदायत कई वई आहे त क़ानून मूजिबि ज़रूरी कार्रवाई करे पंहिंजी रिपोर्ट हुकूमत खे मोकिलनि। हाणे हिते हिकु अहम सुवाल पैदा थिए थो त छा सिर्फ़ु शिकायत अचण सां को माण्हू ॾोहारी साबित थी वेंदो आहे? इन जो मतिलबु आहे न। क़ानून मूजिबि शिकायत दाख़िल थियण या जांच शुरू थियण जो मतिलबु नाहे त इल्ज़ाम साबित थी विया। जांच दौरान शाहिदनि जा बयान, सरकारी रिकॉर्ड, फाइलूं, नक्शा, मंज़ूरियूं, ॿिया सबूत ॾिठा वेंदा आहिनि। जेकॾहिं इल्ज़ाम दुरुस्त साबित थियनि था त पोइ एंटी करप्शन वधीक क़ानूनी कार्रवाई करे सघे थी। जेकॾहिं सबूत न मिलनि त लाॻापियल माण्हुनि खे क़ानूनी फ़ाइदो हासिलु थींदो। नाज़रीन, हिन दस्तावेज़नि मां हिकु ॻाल्हि ज़रूरु वाज़े थिए थी त सिंध हुकूमत हिन मामले खे संजीदगी सां वरितो आहे, जंहिं करे एंटी करप्शन खे बाज़ाब्ता इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो आहे। हाणे ॾिसणो उहो आहे त जांच दौरान कहिड़ा नवां इंकशाफ साम्हूं अचनि था। छा हक़ीक़त में वक़ुफ़ यूनिटनि खे क़ानून जे उबतड़े ॾाहियो वियो? छा ॿीहर तामीर लाइ घुर्बल क़ानूनी मंज़ूरियूं वरितियूं वयूं हुयूं? छा कंहिं सरकारी ऑफिसर पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो या पोइ जांच दौरान शिकायत जा इल्ज़ाम ग़लति साबित थींदा? इन्ही सभिनी सवालनि जा जवाब ईंदड़ ॾींहं में एंटी करप्शन जी जांच खां पोइ साम्हूं ईंदा। असां हिन मामले ते नज़र रखंदासीं ऐं जीअं ई जांच में का अॻिभराई FIR, गिरफ़्तारी या जांच रिपोर्ट साम्हूं ईंदी, उन बाबति बि अव्हांखे मुस्तद दस्तावेज़नि सां आगाह कंदासीं। आख़िर में हिकु भेरो ॿीहर वाज़े करियूं था त हिन वीडियो में ज़िक्र कयल इल्ज़ाम सरकारी शिकायत ऐं जांच वारा ख़त ते ॿधल आहिनि। हिन मरहले ते कंहिं बि
फ़र्द या ऑफिसर जो ॾोह क़ानूनी तौर ते साबित थियल नाहे ऐं हतमी फ़ैसिलो लाॻापियल जांच ऐं अदालत जे अमल खां पोइ थींदो। इन ख़बर जे हवाले सां सूबाई वज़ीर जे PS राशिद मेमण तस्दीक कंदे चयो आहे त जंहिं माण्हू खे जांच में शामिल कयो वियो आहे उन जो खाते सां को बि तालुक़ु नाहे। ॿिए पासे शिकायत कंदड़ अॻोड़े कामोरे शकूर शर जो चवणु आहे त मूं का बि अहिड़ी शिकायत नाहे कई। पंहिंजे नाले सां कंहिं ॿिए माण्हू शिकायत कई हूंदी। नाज़रीन, जेकॾहिं अव्हां खे ही तहक़ीक़ाती रिपोर्ट पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो, पंहिंजी राय कमेंट्स में लिखो ऐं अहिड़नि मुस्तहद दस्तावेज़नि ते ॿधल रिपोर्ट लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा कयो। ख़ुदा हाफ़िज़।